नाज़रीन वेलकम बैक। साईं तव्हां वटि हिकिड़ो ऑलरेडी असांजे कॉलर जो सुवालु आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त अगरि असीं जमहूरी सियासत करियूं था, जमहूरियत जे ज़रिए अवाम जे चूंड जे ज़रिए अचणु चाहियूं था ऐं अची छा कंदासूं, इन जो मतिलबु आहे त इक़्तिदार आला ते वञणु बि ज़रूरी हूंदो आहे। असुल ॻाल्हि आहे त इक़्तिदार आला ते पहुची तव्हां डिलीवर करे सघो था या न, बुनियादी सुवालु आहे। ऐं सम्झां थो डॉक्टर कादिर मक्सीअ खे बि इहो हक़ु आहे त जेको काइम अली शाह खे हक़ु हासिलु आहे उहो डॉक्टर कादिर मक्सीअ खे बि हक़ु आहे, जेको निसार खोड़े साहिब खे हक़ु आहे उहो मूंखे बि हक़ु आहे। ठीकु आहे, त इहा ॻाल्हि असुल ॻाल्हि इहा आहे त असां इक़्तिदार आला ते वञी पोइ पब्लिक खे कुझु डिलीवर करे सघूं था या न, इहो आहे बुनियादी। बाक़ी जेको बलोचिस्तान जे स्पेशल कॉन्टेक्स्ट सां हवाले ॻाल्हि कयां, इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे। बलोचिस्तान जे वज़ीर आला जी हैसियत में हुन चयो त ही एॾो वॾो धमाके जो कदम थियो ऐं वज़ीर आला बलोचिस्तान जी हुकूमत खे आगाह बि कोन कयो ऐं इहा ई वॾी चार्ज वफ़ाक़ या वफ़ाक़ी हुकूमत हणी उनजी हुकूमत खे हटायो। उन तौर ते असीं कंहिं बि तरीक़े सां बलोचिस्तान जे उन वज़ीर आला खे ॾोहारी नथा सम्झूं उन ॻाल्हि जो, पर इहो ज़रूरु आहे हुन प्रोटेस्ट कयो, हुन प्रोटेस्ट कयो त मुंहिंजी हुकूमत खे एतमाद में वठण खां सवाइ धमाको कयो वियो। ऐं सम्झा थो हाणे त वज़ीर आज़म साहिबु उनजे पाण बि चयो आहे ख़ुदि मूंखां जेको उन वक़्त जी जंहिं उनखे ग़लति सम्झो चयो या हुनजी हुकूमत खे डिस्टेबलाइज़ करणी कयो, उन पाण चयो आहे त हीउ धमाको थियो ऐं मूंखां पुछी कोन कयो। पाकिस्तान में अहिड़ा वाकिया थींदा रहनि था। ख़ुदि हीअ हुकूमत बि अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं करे रही आहे जेका चवे थी त असांखे एतमाद में कोन पियो। तव्हां चओ था त जमहूरी हक़ हुयो, कादिर मंगसी साहिब जो बि जमहूरी हक़ आहे त सीएम हक़ थींदो, तव्हां बि जेके स्पीकर हुया छा तव्हां डिलीवर कयो उन टाइम? ऐं सम्झां थो त उन वक़्त में स्पीकर जी हैसियत में उन वक़्त में कालाबाग डैम जो जेको इशू आयो त मूं पंहिंजो कंप्लीट मुकमिल रोल कयो। जे अगरि उन वक़्त जा के एंकर्स हूंदा या सहाफ़ी हूंदा, असां सम्झूं था असां पंहिंजी फर्ज़ अदायगी पाणी जो मसलो हल थियो, एनएफसी जो मसलो हल थियो। ऐं थोरो मूंखां पुछणु कयो, हां वरी जवाबु पुछो। मियां नवाज़ शरीफ़ धमाके खां पोइ ॿियो वॾो एक्शन कमु जेको कयो सो कयो कालाबाग डैम जी अनाउंसमेंट त असीं कंदासूं ऐं हुनजो टारगेट हो त असां 14 अगस्त ते कंदासीं। असां असेंबलीअ जे अंदरि बि रोल अदा कयो, असेंबलीअ खां ॿाहिरि बि कयो। असां क़ौम परस्तनि खे पूरे सिंध पाकिस्तान जे क़ौम परस्तनि खे गॾे करे पूनम जे प्लेटफॉर्म ते बि गॾु कयो ऐं पूरे पाकिस्तान में एसी हद ताईं जो असां मोहतरमा बेनज़ीर सां बि राब्तो कयो ऐं उहा उन मीटिंग में असीं शरीक हुआसीं। असां उन्हनि खे आणे बैक वक़्तु पाकिस्तान में नवाज़ शरीफ़ जे इन अनाउंसमेंट खे पोइते धिकियो। अॼु 15 साल ॿिया गुज़री विया, अॼु उहा न अचीव थी सघी। असीं सम्झूं था असां पंहिंजो फर्ज़ अदायगी। एग्ज़ैक्टली। वापसि अचूं पाण असुल जंहिं मामले खां स्टार्ट कयोसीं। साईं ॻाल्हि थिए पई त तव्हां कीअं ॾिठो इस्लामाबाद में जेका सॼी एक्सरसाइज़ थिए थी कहिड़ी कॉन्स्टिट्यूशनल पैकेज जी, तव्हां कीअं ॾिसो था? होप्स तव्हांखे आहिनि छा आहिनि? ऐं हिकिड़ी ॻाल्हि त इहो चवंदुसि त जेका हीअ ॻाल्हि थी आहे आइनी पैकेज जी जेका ॻाल्हि थी आहे आइन ते जेका हींअर गॾिजाणी थी ऐं उन खे ख़ुशाईंदा ज़रूरु सम्झां थो। अच्छा, ग़लति कोन थो सम्झां, ख़ुशाईंदा सम्झां थो। पहिरियों दफ़ो थियो आहे काफ़ी वक़्त खां पोइ इहो थियो आहे त इहो सम्झियो वियो त आइन ही असां जूं हिन मुल्क जूं ज़रूरतूं क़ौमुनि जूं ज़रूरतूं पूरियूं नथो करे।